पुट हे तुंहिंजे करे ही सॼो ॻोठ आज़ाब में अची वेंदो। मालिक साईं ख़ैर कंदो। हाणे जेकी बि मुसीबत ईंदी न सॼी तुंहिंजे मथां ईंदी। हर मुसीबत खे मोड़ींदुसि बाबा। मां सुभाणे शहर ॾांहुं निकिरी राति ॾींहुं कमाईंदुसि ऐं मां एतिरा टका मोकिलींदुसि। ॾींहुं राति जाॻंदुसि, ॾींहुं राति कमाईंदुसि, पर मां कंहिं बि ॻोठ वारे खे बुख ते सुम्हणु कोन ॾींदुसि। शहर में टका कमाइण एॾो आसान कमु कोन्हे। ॾिठई न, असांजा ई टका गिड़काए खाई विया। अदा, तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं उन्हनि ललेचनि जी चांहि छो पीती? पाण इहो सोचींदो आयो आहियां आदि त मां इन्हनि जे चकर में कीअं अची वियुसि। पहिरियां त मूंखे ईअं लॻो त ॼण मुंहिंजा पंहिंजा आहिनि, मुंहिंजा हमदर्द आहिनि, मुंहिंजा सॼण आहिनि। पर मूंखे कहिड़ी ख़बर त हू पंहिंजे मन में वेर रखी मूं वटि पहुता ऐं पंहिंजे बच्चनि जो पेट भरण जे लाइ असांजे पूरे वेड़े खे बुखुनि काटण ते मजबूर करे छॾियो अथनि। ख़ुदा कंदो त उन्हनि जी औलाद खे बीमारी पवंदी। ख़ैर घुर अदी, ख़ैर घुर। उन्हनि जा बि बचड़ा आहिनि। हा मां, जेका उन्हनि कई न उहा उन्हनि खे फबी। असांजो अलाह आहे, अलाह सी ज़रूरु असांजी बि भलाई कंदो। हा बेबल, सॼणनि जो बि ख़ैर त दुश्मननि जो बि ख़ैर। ख़ैर इहो बि अलाह जे तरफ़ां असांजे मथां इम्तिहान हुयो। ॿुधो आहे त राजन खां सभु पैसा खसिजी विया। हा गज़ी, मालिक साईं असां खां अलाए कहिड़ा इम्तिहान थो वठे। इन्हनि पैसनि जो आसरो सोचो त दुकान में कमी ईंदा, सेब खसिजी विया। गज़ी मूं सोचियो आहे त मां जोत विकिणियां थो, जेके भला 2 टका मिलिया वञी मुंहिंजे ॾेई थो वञा। अदा कर पेट, इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। जेकॾहिं मुजरी तोखां पैसा वठे थो, इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। किथां वठंदा असां खां? जिन ॾुखे वक़्त में असांखे अन्न जी बाटी न ॾिनी, उहो असां खां पैसा वठंदा। ख़ुदा कंदो त उहो मसइला पंहिंजा पाण हल कंदा ऐं कंहिंजा मुहताज न थींदा, इंशाअल्लाह। आमीन। सोप सीरियल मुहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।